ओम शांति। हाणे ॿ मिंट बाबा खे यादि कंदासीं। पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो। मां आत्मा निराकार ज्योतिर्विदु हिन शरीर में विकृति जे विच में वेठी आहियां। मुंहिंजो आत्मा जो पीउ परमात्मा परम धाम में रहण वारो हाणे हिन सृष्टि ते अची करे असां आत्माउनि खे ज्ञान थो ॾे। हाणे मां आत्मा परमात्मा जा मां-वाक्य थी ॿुधायां। अॼु मिठा मिठा श्री बाबा प्रमातम द्वारा चवनि था, मीठे मीठे बच्चे तव्हां हाणे समझदार थिया आहियो न। पहिरियों तव्हां में सम्झ न हुई, हाणे बाबा असांखे समझदार ठाहे थो अथई। कहिड़ी सम्झ बाबा ॾिनी अथई पाण खे कि मां ऐं मुंहिंजो, जो असां सॼो ॾींहुं कंदा आहियूं न, मां ऐं मुंहिंजो, मां ईअं इहो जो त इहा मां चइण वारी केरु आहे? आत्मा। इहा आत्मा थी चए। ऐं जेको मुंहिंजो मुंहिंजो चईंदा आहिनि उहो मुंहिंजो शरीर। जीअं मां आत्मा आहियां, इहो मुंहिंजो शरीर आहियां। शरीर जे लाइ चईंदा आहिनि न, मुंहिंजे शरीर में सूरु आहे, मुंहिंजो शरीर अॼु नथो हले, त इहो मुंहिंजो चइण वारी केरु आहे? मां आत्मा। मां आत्मा थी चवां कि मुंहिंजो शरीर अॼु ठीकु न आहे, मूंखे बुख थी लॻे। केरु थी चए? आत्मा। मूंखे दुख थो थिए। केरु थी चए? आत्मा। त इहे मूंखे, मां, इहे सभु चइण वारी आत्मा आहे। ऐं मुंहिंजो चइण, मुंहिंजो जीअं चऊं था, मुंहिंजो असां शरीर जे संबंध में पाण त पाण खे इहे सम्झणो आहे कि शरीर त विनाशी आहे न। अॼु शरीर आहे, कल्ह न आहे, लेकिन आत्मा त सदैव आहे ई सही न। अॼु मां आत्मा हिन शरीर सां डॉक्टर जो पार्ट वॼायां थी, डॉक्टरी जो कमु करां थी। कल्ह मुंहिंजो इहो शरीर ख़तमु थी वेंदो त मां डॉक्टर कहलाईंदमि? न कहलाईंदमि न। हिन शरीर सां गॾु मां जॾहिं हुयमि त मां डॉक्टर हुयमि। अगरि मां ॿियो जन्म वठंदमि, उन में बि डॉक्टरी जी पढ़ाई कंदमि, त हुन शरीर सां गॾु मां डॉक्टरी जो पार्ट हूंदो। त डॉक्टरी जो पार्ट ख़तमु थी वियो, लेकिन आत्मा त सदैव आहे ई न। आत्मा जो जेको हुनजो टाइटल आहे, हुनजो जेको सुमान आहे, आत्मा जो मान कॾहिं ख़तमु न थींदो आहे। आत्मा जो कमु कंदी आहे उहो कॾहिं ख़तमु न थींदो आहे। लेकिन हिन शरीर सां गॾु हिन दुनिया में हाणे मां कहिड़ो कमु थी करां, मूंखे माण्हू कहिड़ी पहचान सां पहचानंदा आहिनि, उहा शरीर सां गॾु ख़तमु थी वञे। लेकिन मुंहिंजो आत्मा में जेको शांती जो सुठा संस्कार स्वभाव आहिनि, सभिनि जे लाइ सुठो सोचणु, सुठो करणु, शक्तियूं, इहा आत्मा जी कॾहिं ख़तमु न थींदी। इहा आत्मा जा गुण शक्तियूं सदा हूंदा ई आहिनि। लेकिन आत्मा जा गुण शक्तियूं हाणे जेका असली आहिनि उहे ख़तमु थी विया आहिनि। जी असल में आत्मा जा गुण हूंदा आहिनि शांति, प्रेम, आनंद, ज्ञान, पवित्रता। हुनजी शक्तियूं हूंदियूं आहिनि सहन करण जी शक्ति, समाइण जी शक्ति, समेटण जी शक्ति, सुठी सहयोग ॾियण जी शक्ति। इहे सभु शक्तियूं ऐं गुण ख़तमु थी विया आहिनि जेका आत्मा जो आहे। छो ख़तमु थी विया आहिनि? छो जी आत्मा बुरी संगत में अची वई आहे, विकारनि जे संग में अची वई आहे, जंहिंखे पाण रावण चईंदा। त पाण पंहिंजे खे भुलिजी वियासीं त बेसमझ थी वियासीं न। बुरे संग में अची करे असां पतित थी वियासीं, बुरा थी वियासीं, हिक ॿिए खे दुख ॾियण वारा थी वियासीं। हाणे बाबा असांखे अची करे पहिरीं मुख्य ॻाल्हि ई इहे थो चए कि तव्हां आत्मा शांत स्वरूप आहियो। हाणे पंहिंजे पाण खे पहचानो, पंहिंजे बाप खे पहचानो। रावण तव्हांजो बाप न आहे, मां तव्हांजो बाप आहियां। मुंहिंजे चए ते हलो त तव्हांजा दुख शुरू ख़तमु थी वेंदा। तव्हांखे जेकी मां मत थो ॾियां, हुन मत ते हली करे सॼी नई दुनिया जो वरितो वठो। हाणे स्वर्ग जी दुनिया अचण वारी आहे। हाणे इहा पतित दुख जी दुनिया ख़तमु थियण वारी। जीअं त वई जी वई। कृष्ण जे मथां माण्हुनि केॾा कूड़ा कलंक लॻाया अथनि। बाबा चईंदा आहिनि ईअं देवी देवता ऐं भॻवान जे मथां चईंदे तव्हां बि अहिड़ा दुखी थी विया आहियो, पत थी विया आहियो।
परम पिता परमात्मा आत्माउनि खे वेही करे सम्झाए थो। बाबा चए थो कि हाणे तव्हांखे मां सत्य ज्ञान थो ॾियां, जंहिंसां सचखंड जी स्थापना थींदी आहे। तव्हां हाणे 84 जन्म पूरा कयो न, त हाणे जेको मां तव्हांखे ॿुधायां थो उहो ध्यान सां ॿुधो कि तव्हां जेका 84 जन्म अथव उहा हाणे पूरा थी विया। हाणे वरी खां हिक खां पाठ वॼाइणो, कोई हिन चक्कर खां ॿाहिरि न निकिरणो आहे, पाण खे पाठ हिते ई वॼाइणो आहे। लेकिन हाणे हिक खां वॼाइणो आहे, छो जी हिते थींदा ई आहिनि 84 जन्म। 84 जन्म जॾहिं आत्मा सभु न वठंदा आहिनि, जेका जेका सतयुग में आदि में ईंदी आहे न उहा आत्मा ई 84 जन्म वठंदी आहे। बाक़ी सभु पंहिंजे पंहिंजे हिसाब सां जन्म वठंदा आहिनि। हाणे तव्हांजा 84 जन्म पूरा थी वियो, हाणे वरी खां हिक खां जन्म वठणु शुरू करणो अथव। त हुनजे लाइ एतिरी शक्ति, एतिरी गुण बि त हुजणा खपनि न। त बाबा हाणे असांखे हाणे सुखधाम ऐं शांतिधाम में वठी वञण लाइ आयो आहे। बाबा चए थो सचो सचो तीर्थ सुखधाम ऐं शांतिधाम। त सुखधाम आहे स्वर्ग, शांतिधाम आहे परम धाम। बाप चए थो पंहिंजे घर खे यादि करो, मां हेवन जो स्थापन करण वारो परमात्मा आहियां। भक्ति मार्ग में तव्हां ॾेढी महिनत कई, दर दर भटकियो। बाप ॼाणंदा आहिनि ॿारनि ॾाढी महिनत कई अथनि, ॾाढी तकलीफ़ उठाई अथनि। 63 जन्म तां ॾाढा धक्का खाधा न। जीअं सन्यासी माण्हू चईंदा आहिनि कि दुनिया जो सुख त काग विष्ट समान। त बाबा चईंदा आहिनि हुन सन्यासियुनि त स्वर्ग जो सुख ॾिठो न आहे न, त हिन करे उहो सुखनि खे कागविष्ट समान चईंदा आहिनि। परंतु बाबा चए थो कि सुख द्वापर युग खां सुख जेका मिलिया आहिनि उहो कागविष्ट समान आहे। लेकिन हाणे सतयुग में त उते दुख हूंदो ई न, अथाह सुख हूंदो। ॾिसो माण्हू हिकदमि जंगल में वञी फसी आहिनि, जंगलनि में डाकू रहंदा आहिनि। हिन जंगल में बि कई तव्हांखे लूटण वारा डाकू मिलंदा। बाबा जंगल कंहिंखे थो चए, हिन दुनिया खे। कांटनि जो जंगल आहे न, सभु हिक ॿिए खे दुख ॾींदा आहिनि, कंहिंखे पतो ई न आहे। तव्हां चईंदा इहे वॾे खां वॾो डाकू आहे कि हितां जा माण्हू मनुष्य चईंदा आहिनि इहे डाकापन ज़रूरी करणा आहे। अगरि इहे डाकापन न कंदासीं त असां खाईंदासीं कीअं। बाप चईंदा आहिनि हिन डाकूअनि तव्हांजी छा हालत करे छॾी आहे। तव्हां हिक ॿिए सां काम कटारी हलाई अथव, हिक ॿिए खे केॾो दुखी कयो अथव, केॾा ख़र्चा कंदा आहिनि, धका आदि खाईंदा आहिनि। हाणे तव्हांजी छा हालत थी आहे। इहा आहे बाबा पूरी विश्व जी ॻाल्हि थो ॿुधाए। अॼु ॿार जन्मियो त ख़ुशी थी वेंदी अथनि, कल्ह मरी वियो त रोइण लॻी वेंदा आहिनि। ॾिसो कंहिंखे ॿार जी आश हूंदी आहे, सम्झो उहा आश पूरी बि थी वई, लेकिन जन्म ते ई बीमार रोगी ईअं थिए त पोइ उहो बि ख़राबु, उहो बि त दुख आहे न। अॼुकल्ह सभु प्रकार जो दुख आहे, ॿार न आहे त बि दुख, ॿार आहे त बि दुख, ॿार सुधरी करे नथा हलनि त बि त माउ पीउ दुखी आहिनि न। त दुनिया ई अहिड़ी आहे न, दुनिया जी हालत ॾिसो छा थी आहे। त बि मनुष्य सम्झे नथो, अहिड़ी दुनिया जी हालत थी आहे। असां हेॾे समय खां पाठ आदि कीर्तन आदि भक्ति करूं था, असांजो दुख दूर नथो थिए। हाणे असांखे परमात्मा एॾी सच्ची मत थो ॾिए अची करे कि विकारनि खे छॾो, मूंखे निराकार रूप में यादि करो, त बि सम्झनि नथा, भॻवान खे उन रीति यादि नथा कनि। अञा ताईं पंहिंजे हुन ई पुराणे तरीक़े सां भॻवान खे यादि था कनि। त दुख कीअं दूर थिए। बाबा चए थो सतयुग में तव्हांजी सभु मनोकामना पूरी थी वेंदी। हुते त हिकु बालक थींदो ई आहे, उहो ॿार तंग बि न कंदा आहिनि। हिते त ॿार बि केॾो परेशान कंदा आहिनि, ऐं कई बार माउ पीउ बि सही रीति ॿारनि खे पालना न ॾेई सघंदा आहिनि न। त बाबा चए थो हाणे तव्हां ॼाणंदा आहियो न मां आयो आहियां तव्हांजो सचो सचो सतगुरु। दुनिया में अनेक प्रकार जा गुरू आहिनि जो अनेक प्रकार जा रास्ता ॿुधाईंदा रहंदा आहिनि। जप तप दान पुण्य आदि करण सां भॻवानु मिलंदो, परंतु हिन जप तप दान आदि करदे करदे माण्हुनि जा पैसा केॾा ख़र्च थी वेंदा आहिनि। भॻवानु असांखे पैसनि ख़र्चनि सां भॻवानु मिलंदो, हीअ त ग़लति आहे न। भॻवानु त असांजो पीउ आहे न, पीउ सां मिलण लाइ असां जप तप दान पुण्य करो।
भगवान तव्हां पंहिंजी ॿारनि सां हीअं रीति मिलंदा आहियो छा जेसिताईं तव्हांजो ॿार तव्हांजी पूजा न करे, तव्हांजे लाइ जाप न जपे, तव्हांजी आरती न उतारे, तव्हांखे भोग न लॻाए, तेसिताईं तव्हां पंहिंजे ॿारनि सां न ॻाल्हाईंदव? ही त ग़लति आहे। किथे पाण चऊं था तूं माता पिता सां बालक तुंहिंजा, ऐं किथे माण्हू तव्हांखे चवनि था कि जप तप तीर्थ पुण्य आदि दान पुण्य करण सां तव्हांखे भॻवानु मिलंदो। बाबा चए थो मां तव्हांखे कोई ख़र्चे आदि सां या भूख प्यास सां न मिलंदो आहे। न ई मां चवां थो कि तव्हां मुंहिंजे लाइ बलि चढ़ो त मां तव्हांजे मथां ख़ुशि थींदमि। कोई माउ पीउ ईअं थोरी थींदो। मां तव्हांजो पीउ आहियां। मां त तव्हांखे एतिरो ई थो चवां न कि मूंखे मुंहिंजे यथार्थ रूप सां यादि करो। मुंहिंजो रूप निराकार ज्योतिर्बिंदी आहे न, त मूंखे निराकार रूप में यादि करो, पंहिंजे पीउ जे संबंध में यादि करो। मां तव्हांजो पीउ आहियां न, त हुन रीति मूंखे यादि करे पंहिंजे मन जी ॻाल्हियूं करो न। मूंसां मिलो, मूंसां ॻाल्हायो, मूंसां वियो, मूंसां खाओ पीओ। चईंदा आहिनि न तोसां ई वियूं, तोसां ई खायूं, तोसां ई मिलन मनायूं। त तोसां कंहिंसां? शरीरधारी सां न, निराकार परमात्मा सां। उहो कॾहिं पाण करे सघंदा आहियूं जॾहिं पंहिंजी पाण खे निराकार आत्मा सम्झंदासीं न। बाबा चईंदा आहिनि ॾिसो दुनिया में तव्हांखे कई प्रकार जी मत माण्हू ॾींदा आहिनि, लेकिन हुन सां त दुख घटि न थियो आहे न दुनिया में। हाणे जेकी मां मत ॾियां थो त हुन ते हली ॾिसो, पोइ तव्हांखे सुख न मिलनि त तव्हां चओ मां आयो ई आहियां सुखनि जी दुनिया स्थापन करण लाइ, सुख जी मत ॾियण। कृष्ण मत थोरी ॾींदो आहे। गीता ज्ञान त मां ॾिनो आहे न, जंहिंसां तव्हांजी सदगति थींदव। कृष्ण बि गीता ज्ञान ॿुधी करे अहिड़ो ठहियो। ॾिसो कृष्ण खे बि सांवरो पूजंदा आहिनि, मतिलबु हुनजी बि दुर्गति थी, तॾहिं त कारो थियो। हाणे पोइ हुनजी सदगति केरु कंदो? त उहो सत्संग में अची करे सुंदर थी करे पाठ वॼाए हुनजे लाइ सदगति केरु हुनजी कंदो? परमात्मा कृष्ण जी आत्मा खे बि ज्ञान थो ॾे, विश्व जी सर्व आत्माउनि खे ज्ञान थो ॾे। बाबा चए थो सतगुरु सत बाबा सत शिक्षक तव्हांजो हाणे मां आयो आहियां। तव्हां जेके गुरु सतगुरु खे यादि कंदा आहियो उहो निराकार ई आहे। मां ई तव्हांखे टीचर ठही करे पढ़ाई थो पढ़ायां। तव्हां भले महिमा ॻाईंदा आहियो, लेकिन तव्हां पहचानंदा न आहियो, सम्झंदा न आहियो कि असां सतगुरु कंहिंखे था चऊं। इन करे बाबा असांखे ॿुधाइनि था कि सच जो सतगुरु सत शिक्षक मां आहियां। छो जी मां तव्हांखे सचियूं ॻाल्हियूं ॿुधाईंदो आहे न। सच ॻाल्हाइण वारो, सच ॼाणण वारो। ग्रंथ सुखमनी में बि हुनजी महिमा आहे, परमात्मा जी महिमा आहे न। त असांखे परमात्मा खे यादि करे सभु कुझु करिणो आहे। सिर्फ़ु ईअं ई हेतिरे समय में इहो पूरो करिणो आहे, इहो पूरो करिणो आहे, ईअं न। जेको तव्हां पढ़ो था, तव्हां अगरि करो था त हुनखे परमात्मा खे यादि करे सचे मन सां कि मुंहिंजे पीउ जे लाइ लिखियलु आहे, मुंहिंजो पीउ मूंखे इहे सभु पीउ जे लाइ महिमा लिखियलु आहे, उन रीति पढ़ो त तव्हांखे सम्झ में बि अचे। उहो सचो बाबा असांखे सचखंड स्थापन करे ॾींदो आहे, जंहिंसां असांजे जीवन में सुख शांति अची वेंदी। बाबा चए थो गुरु नानक बि त चई न जप साहिब त सुख मिले। हुन साहिब खे जप तो सुख मिले, बाक़ी जप तप तीर्थ आदि करण सां सुख थोड़ी मिलंदो। हुन साहिब निराकार खे यादि करण सां, उन सां गॾु रही करे हर कमु करण सां, हुनखे घड़ी घड़ी पंहिंजे पीउ जे संबत सां यादि करण सां असांखे सुख मिलंदो आहे। और सुख बि बाबा असांजे लाइ सुख जी दुनिया स्थापन करण आयो आहे न। चईंदा आहिनि न मनुष्य से देवता किए करत न लागे वर, मतिलबु मनुष्य बि देवता ठहींदो आहे न। ठाहिण वारो उहो परमात्मा आहे, तॾहिं त हुनखे सुख मिलंदुसि। जॾहिं साहिब खे जपंदासीं, यादि कंदासीं, जपण अर्थात हुनखे ईअं नाम सां न जपणो आहे, उनखे यादि करे हुनजो सर्व गुण सर्व शक्तियूं पंहिंजे अंदरि धारण करणियूं। उहो जीअं कर्म कंदो आहे उहो पाण खे सिखणा आहिनि, ओड़ो पाण खे ठहिणो आहे। जपणो मतिलबु इहो कि सदा ई हुन सां गॾु रहणो आहे। बाबा हाणे अची करे असांखे सचो ज्ञान ॾेई करे असांजे लाइ सचखंड सुखनि जी दुनिया स्थापन करणु आहे। तव्हांखे मां सभु सचियूं ॻाल्हियूं ॿुधाईंदो आहे न। सिख माण्हू बि सम्झाइण, सिख माण्हू बि पढ़ंदा त आहिनि, लेकिन हुन परमात्मा खे ॼाणंदा न आहिनि। उहो अकाल तख्त खे बि मञंदा आहिनि, त
सत श्री अकाल जो तख्त, लेकिन समझ में न ईंदो अथनि कि अकाल तख्त अर्थात परमात्मा कहिड़े शरीर जे तख्त में ईंदो आहे। ये जाते भ्रुकुटी ते आत्मा वेठी आहे न, ये आत्मा जो तख्त आहे, हिते पंहिंजी आत्मा वेठी आहे, लेकिन परमात्मा कहिड़े अकाल तख्त ते ईंदो आहे, कहिड़े शरीर जे तख्त ते ईंदो आहे, इहो कंहिंखे बि न पतो। हाणे बाबा असांखे अची करे ॿुधाए थो, चईंदा त आहिनि सत श्री अकाल, सत श्री अकाल जो तख्त, लेकिन बाबा हाणे असांखे ॿुधाए थो कि न ब्रह्मा जे तख्त ते मां ईंदुमि। आत्मा शरीर रूपी तख्त ते वेठी आहे न, ॾिसो ये केॾो वॾो तख्त आहे, बाप अची करे हिन तख्त ते वेहींदो आहे, इहो आहे अकाल तख्त। कहिड़ो? भ्रुकुटी जे विच में जेको पंहिंजी जॻह आहे, हिते पंहिंजी आत्मा वेठी आहे न, त ब्रह्मा जे शरीर में परमात्मा बि हिते ई अची वेठो, हुन जे तख्त ते अची करे। उहो ज्ञान जो सागर आहे न, उहो ज्ञान जो सागर हिन ब्रह्मा जे शरीर में असांखे अची करे मुक्ति जीवन मुक्ति जी राह ॾेखारींदो आहे। ब्रह्मांड सृष्टि जे आदि मध्य अंत जो राज पाण खे ॿुधाईंदो आहे न, सभु ॻाल्हियूं बाबा सम्झाईंदो आहे। बाबा चईंदो आहे सभु पंहिंजी पंहिंजी बड़ाई में मस्तु आहिनि दुनिया में अॼुकल्ह, इन करे परमात्मा खे कोई ॼाणंदो ई न आहे। ॾियण वारो उहो ई, कृष्ण खे ठाहिण वारो उहो ई, गुरु नानक देव या सभु धर्म स्थापन खे शक्ति ॾियण वारो उहो ई, लेकिन उन निराकार खे कोई यादि नथो करे। हाणे तव्हांखे सॼी नॉलेज मिली न, बाप ॼाणंदा आहिनि मुंहिंजा ॿार त बेसम्झ थी विया आहिनि, हाणे मां अची करे उन्हनि खे पढ़ाए करे समझदार थो ठाहियां। बाबा चए थो हिते कुझु मांगण जी दरकार न आहे, असांखे ईअं ॾियो ईअं ॾियो। बाबा चए थो टीचर ठही करे पढ़ाइण आयो न, जेतिरो पाण पढ़ंदासीं सम्झंदासीं ॻाल्हियुनि खे, पंहिंजी बुद्धि जो तालो खुलंदो, पाण परमात्मा जी मत ते हलंदासीं, ओतिरो पंहिंजे मथां तव्हां आपे ई आशीर्वाद कनि। ॿारनि खे बि तव्हां सम्झाईंदा ई आहियो न, ॿारनि जो सॼो कमु तव्हां थोरी कंदा आहियो, भले नंढे में माउ पीउ कंदा आहिनि, पर धीरे धीरे वॾा थींदा आहिनि त उन्हनि खे सम्झाईंदे सम्झाईंदे उहो पाण ई उन्हनि खे करणु सेखारींदा आहिनि न। कोई आशीर्वाद थोरी कंदा आहिनि कि तूं इहे कमु सिखी वेंदे, मां तोखे आशीर्वाद थो करां, तूं वञ। महिनत त कंदा आहिनि न पंहिंजी, तॾहिं त अॻियां वधंदा आहिनि। त परमात्मा बि पाण खे ज्ञान त ॾिए थो, लेकिन पाण जेतिरो हुनखे सम्झी करे जीवन में धारण करे हलंदासीं त उहो आपे ई पाण खे आशीर्वाद मिलंदी, आपे ई पंहिंजी आदतियूं संस्कार सुधरी वेंदा। हिते बाबा असांखे छा शिक्षायूं थो ॾिए, जो तव्हांजी आदतियूं अथव, जो तव्हांजा संस्कार अथव न, हुननि खे सुधारो। पंहिंजी उथणी वेहणी खाइणी पीअणी सोचणु, सॼो ॾींहुं असां केॾो फालतू समय हिक ॿिए जे बारे में उल्टी सुल्टियूं ॻाल्हियूं सोचे करे, ॻाल्हाए करे, टीवियूं आदि ॾिसी करे, या फालतू समय केॾो वेस्ट कंदा आहियूं न। इनखे पाण खे ॼाणणो खपे कि असां इहे फालतू सोचे करे, पुराणियूं ॻाल्हियूं हिक ॿिए जी ॻाल्हियूं सोचे करे, ॻाल्हाए करे समय छो था वेस्ट करूं। समय बि वेस्ट था करूं त आत्मा जी शक्ति बि वेस्ट थी थिए। इन जे कारण ई त ॿियो पापनि जो बोझ बि थो चढ़े। पाण त पंहिंजो समय ईअं कयो, इन ॻाल्हियुनि में लॻायो, लेकिन पाप केॾा चढ़िया। उहो आत्मा जो दुख जे कारण तव्हांजे मथां पाप कर्म चढ़िया। बाबा त पाण खे अची करे हाणे पावन ठाहिण आयो आहे न, इन करे बाबा चए थो हाणे अहिड़ी ॻाल्हियुनि खां पाण खे परे करो, जीअं रुसणु, रोइणु, ज़िद करणु, जोर सां ॻाल्हाइणु, जोर सां खिलणु, इहे सभु छॾो। हाणे देवता कॾहिं ईअं कंदा आहिनि छा? देवता रुसंदा हूंदा या जोर सां ॻाल्हाईंदा हूंदा, जोर सां खिलंदा हूंदा, हिक ॿिए जे लाइ उल्टी सुल्टी ॻाल्हियूं कंदा हूंदा न। त पाण बि जॾहिं हुननि जी दुनिया में हलण वारा आहियूं त पाण खे बि पंहिंजी आदतियूं संस्कार स्वभाव हाणे ई सुधारणा आहिनि। कृष्ण खे चईंदा आहिनि कि वो गावड़े जो छोरो हुयो, परंतु कृष्ण तो स्वर्ग जो प्रिंस, पहिरियों राजकुमार हुयो न, विश्व जो मालिक ठहियो हुयो, त उहो कीअं गांव में पैदा थी वियो? जॾहिं हुनजी दुनिया, जॾहिं उहो जन्म वठंदो त इहा दुनिया ई स्वर्ग कहलाईंदी। स्वर्ग में त था सोना हीरा हूंदा, उहो गांव थोरी हूंदो। ये कलयुग गांव। बाबा हिन गांव में आयो। बाबा चए थो ये कलयुग वारी दुनिया, माण्हुनि खे ॾाढो लॻे थो कि असां अॼुकल्ह दुनिया में एॾी प्रोग्रेस कई आहे, लेकिन बाबा चए थो ये सतयुग जे हिसाब सां ये कलयुग गांव अथव।
हिते त कोई बि चीज़ कम जी न आहे। बाबा हाणे असांजे लाइ एतिरी सुठी दुनिया ठाहिण आयो आहे। छो जी बाबा आहे ई सुखदाता, त सुखनि जी दुनिया ठाहींदो न। बाबा चए थो कि हाणे तव्हांखे मां सुंदर ठाहिण आयो आहियां। तव्हां हाणे अंधियारे में, अज्ञान अंधियारे में हली हली करे तव्हां हिकदमि कारा थी विया आहियो। केरु? आत्मा। हाणे हिन सृष्टि ते जेको ड्रामो हले पियो उनजो ड्रामो पूरो थी वियो। हाणे सभिनि आत्माउनि खे पंहिंजे घर हलिणो आहे, पोइ अचिणो आहे पंहिंजे पंहिंजे समय ते। हाणे असांखे परमात्मा अंधियारे खां सोजरे में वठी वञण लाइ आयो आहे। इहे संगम युग आहे न। ब्रह्मा जे मुख द्वारा पाण खे परमात्मा ज्ञान ॾेई करे पावन थो ठाहे। बाबा चए थो कि मां त सदैव पावन रहंदो आहियां, मां कॾहिं बि पतित न थींदो। पतित कॾहिं बि ठहींदा आहियूं जॾहिं विकार प्रवेश थींदो। त परमात्मा त सदैव ई निराकारी, निर्विकारी, निरअहंकारी आहे। हुनखे त पाण इहे बि न चई सघंदा आहियूं कि उहो पावन आहे। छो जो सदैव आहे ई न, कोई पतित थींदो ई न आहे। छो जो हे थींदो ई न आहे। आत्मा जॾहिं हे थींदी आहे, ख़ुदि जो शरीर वठे त जनम मरण में अचे, त उहो द्वापर युग खां पोइ अगरि पोइ ईंदी त पोइ विकारनि जे कारण पतित थींदी आहे। चलो 2 युग हिन विकारनि जे वश बि थी करे दुनिया खे वधायो, पर हाणे निर्विकारी दुनिया अचण वारी आहे। हिन करे बाबा हाणे असांखे ओड़ी दुनिया में वठी वञण लाइ ओड़ा स्वभाव संस्कार धारण थो कराए। ॾिसो, सतयुग त सुखधाम आहे न। हुते हर प्रकार जो सुख हूंदो। इहे जीव जंतु प्रकृति जो बि पाण प्रकृति सां बि सुख मिलंदो। इहे जो नंढा नंढा कीड़ा मकोड़ा हूंदा आहिनि जिन जे कारण पाण खे दुख थींदो आहे, इन जे कारण पाण खे बि परेशानी, उन्हनि खे बि परेशानी थींदी आहे न। चीटी वग़ैरह पेर जे हेठि अची वञे त मरी वई, त दुख त हुनखे बि थियो। पंहिंजे मथां बि थोरो सो पाप चढ़ंदो आहे न। हिन करे अहिड़ियूं जीव जंतु जानवर बि न हूंदा जो हुते हीअं दुखी थियनि पाण हलूं। वैकुंठ जी दुनिया में छा न हूंदो। त पाण खे हाणे उन ई रीति ये जॾहिं पाण अहिड़ियूं ॻाल्हियूं वीचार कंदासीं तॾहिं ई पंहिंजे कर्मनि में, पंहिंजी सोच में इहे ॻाल्हियूं घड़ी घड़ी ईंदियूं। न त पोइ उहो ई दुनियादारी, अधु घंटो ॿुधो ऐं कुझु वीचार न कयो त उहे ई दुनियादारी जी ॻाल्हियूं मन में घुमजी रहंदियूं। लेकिन हाणे इहे वीचार करो कि हाणे सृष्टि जे समय कहिड़ो थो हले। हिन दुख जे समय में ई भॻवान खे हेठि अचिणो आहे ऐं भॻवानु हेठि अची वियो आहे। बसि ॿिया माण्हू नथा सम्झनि, लेकिन पाण त सम्झूं था न। त पाण हुन भॻवान खे उन ई रीति निराकार रूप में यादि करे पंहिंजो जीवन बि सुठो ठाहियूं। ऐं पंहिंजे जीवन जॾहिं सुठो थींदो त पाण खे ॾिसी करे ॿिया बि पाण ई परमात्मा खे यादि करण लॻंदा। छो जो हाणे भक्ति जो पाठ पूरो थी वियो सृष्टि। पहिरियों त पाण भक्ति सां पंहिंजा दुख दूर कंदा हुयासीं, लेकिन भक्ति अर्थात भगवान की सॾु करणु, झांझ वग़ैरह घंटा आदि वॼाइण, जोर जोर सां कीर्तन आदि भॼन आदि ॻाइण। बाबा चए थो हाणे इहे छॾो। इन सां तव्हांजा दुख दूर न थींदा। थोरे समय जे लाइ आत्मा खे ख़ुशी मिलंदी आहे, थोरी शांती मिलंदी आहे, लेकिन वापसि खां उहे ई दुख न। ऐं जेको एॾा जन्म जन्मांतर जा पाप पंहिंजे मथां चढ़ियल आहिनि, उन्हनि सां कीअं मुक्त थींदासीं? छा सजा खाई करे मुक्त थियणो? त बाबा असांखे सहज तरीक़ो ॿुधाए थो हाणे कि तव्हां भक्ति कयो, मूंखे सॾु कयो। उहो बि पाठ हुयो सृष्टि ते। हाणे सृष्टि ते कहिड़ो पाठ आहे? शांति सां वेही करे पंहिंजे पाण खे आत्मा सम्झी करे उन परमात्मा खे यादि करो। पंहिंजी आत्मा में सर्व शक्तियूं ऐं गुण भरो। उन परमात्मा खे यादि करे पंहिंजो संस्कार सुधारो, पंहिंजी आदतियूं सुधारो, पंहिंजो उथणु वेहणु खाइणु पीअणु सुधारो। बाबा इहे नथा चयो तव्हां कारिन में घुमो या वॾा वॾा महल ठाहियो, पर तव्हां वटि अथव धन त ठीकु आहे, लेकिन न अथव त बाबा त ईअं थो चए कि कोई बि कर्म करो, कुझु बि खाओ पीओ ॻाल्हायो, जेतिरो परमात्मा जी यादि में साधारण रीति सभु कर्म कंदव न, ओतिरो तव्हांजे जीवन में उन्नति थींदी वेंदी। छो जी अॼु जी दुनिया में असांखे आत्माउनि खे परिवर्तन थियणो आहे, शरीर खे कुझु न करिणो आहे। शरीर त जीअं तव्हांजो हले थो हलायो, जो हुनखे खपे रोटी पाणी कपिड़ो दवाई आदि ॾींदा रहो,
लेकिन साथ साथ हाणे पंहिंजे शरीर जे अंदर जेकी आत्मा वेठी आहे न, उन जे लाइ बि सोचो कि उनखे मां कीअं सुधारां। उनजी उहो जेकी सोचदी आहे, जीअं शरीर खां कर्म थी कराए, उनखे सुधारो आहे। छा मीठी मीठी सुठी लॻे ॿार प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी पण सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। पंहिंजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। वरदान आहे निश्चित स्थिति द्वारा यथार्थ जजमेंट करण वारा निश्चय बुद्धि विजयी ठहनि। सदा विजयी ठहण जो सहज साधन छा आहे? असांजे जीवन में कोई बि ॻाल्हि अचे, असां हुन में शांतिपूर्वक उन ॻाल्हि खां पार थी वञूं हुन समय ते, अर्थात असां विजय जो अनुभव करूं। त उनजो तरीक़ो छा आहे? हिकु बल हिकु भरोसो। सदैव हुन परमात्मा ते भरोसो रखो कि उहो वेठो आहे न, असांजो कोई बि कार्य ख़राब न थींदो, सदा ही सफल थींदो। एतिरो पाण खे हुन परमात्मा जे मथां विश्वास हुजणो खपे, एतिरो निश्चय बुद्धि निश्चिंत रहणो खपे। सोचण जी बि आवश्यकता न पए कि हीअ ॻाल्हि कीअं थींदी, हाणे छा थींदो। इहे सभु हाणे इहे सभु ॻाल्हियूं सोचण जी ॻाल्हियूं न आहिनि। परमात्मा खे ॿुधाए करे उनखे यादि करे पाण हर कर्म कंदासीं त पाण खे सभु सम्झ अची वेंदो। हीअ ॻाल्हि थी आहे त हाणे हिन ॻाल्हि में अॻियां छा छा करणो। पाण रुकंदासीं न, अॻियां वधंदा रहंदासीं, जीवन में उन्नति थींदी रहंदी। स्लोगन आहे मन में सर्व जे प्रति कल्याण जी भावना रखण ही विश्व कल्याणकारी थियणु। पूरी विश्व जो अगरि माण्हू चईंदा आहिनि असां पूरे विश्व जे लाइ भलो करणु चाहींदा आहियूं, त बाबा चईंदा आहिनि पूरे विश्व जो भलो करणु चाहींदा आहियो त पंहिंजे मन में इहे सभिनि जे लाइ सुठो सोचो कि विश्व जी सर्व आत्माउनि जो कल्याण थिए, सभी खे सुख शांति जो वरसो मिले परमात्मा का, त पूरे विश्व जो कल्याण थी वेंदो।